Biology class 9 लाइ chapter 4 lesson 20 define terms इस्तिलाहनि जी वस्फ़ ऐं biology जो उस्ताद नजुला चन्ना अवांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार असांजा योगा लेक्चर जा मौज़ू आहिनि टर्म्स जी डेफिनेशन्स असां कंदासीं कुझु इस्तिलाह आहिनि जिन जी असां वस्फ़ ॿुधाईंदा हलंदासीं चैप्टर 4 जो एक्सरसाइज़ सेक्शन 3 आहे डिफाइन द फॉलोइंग टर्म्स असांखे 10 जेके आहिनि मुख़्तलिफ़ इस्तिलाह मिलियल आहिनि नंबर पहिरियों टर्म आहे असांजो एक्ज़ोसाइटोसिस जीव घड़े जे मुतालिक़ तव्हां ॿ इस्तिलाह ज़रूरु ॿुधा हूंदा हिकिड़ो एंडोसाइटोसिस थींदो आहे ॿियो थींदो आहे असां वटि वरी एक्ज़ोसाइटोसिस एक्ज़ो जो मतिलबु आहे ॿाहिरीं जेको ख़ारिजी आहिनि माहौल आहे ॿाहिरियों माहौल आहे उन सां रिलेटेड साइटोसिस जो मतिलबु छा आहे एक्ज़ोसाइटोसिस द प्रोसेस बाय विच सेल्स excrete waste and other large molecules from the cytoplasm to the cell exterior and therefore is the opposite of endocytosis असांजो जेको एक्ज़ोसाइटोसिस जो अमल आहे इहो अमल आहे त जीव घरड़े जे अंदरि जेके बि शयूं पैदा थियनि थियूं वॾा मालिक्यूल आहिनि या वेस्ट मटीरियल आहे उन खे खणी ॿाहिरि फिटो करणु इन खे असां चवंदा एक्ज़ोसाइटोसिस ऐं इहो एंडोसाइटोसिस जो अपोज़िट थींदो आहे एंडोसाइटोसिस में वरी छा थींदो आहे ॿाहिरियूं जेके शयूं हूंदियूं आहिनि कम जूं उहे जीव घरड़े जे अंदरि जेके आहिनि जो दाख़िल थी वेंदियूं आहिनि त असां हिन खे चवंदा आहियूं एंडोसाइटोसिस ऐं उहो ख़ासि हिकिड़े तरीक़े सां थींदो आहे एक्ज़ोसाइटोसिस जनरेट्स वेसिकल्स रेफर टू एज सिक्रीटरी आर ट्रांसपोर्ट वेसिकल्स जीअं जो एक्ज़ोसाइटोसिस में छा थींदो आहे त हिकिड़ियूं वेसिकल्स जेके आहिनि ॻोथरियूं सेल जे अंदरि पैदा थींदियूं आहिनि जिन खे सिक्रेटरी या ट्रांसपोर्ट वेसिकल्स चइबो आहे उहे छा कंदियूं शयुनि खे उहे अंदरि पंहिंजे पाण में दाख़िल करे जीअं एमोबा जो हिकिड़ो फंक्शन थींदो आहे त उहो पाण में हिकिड़ो टेम्पररी वेसिकल पैदा कंदो आहे माउथ वांगुरु ऐं पोइ कंहिं शइ खे इनगल्फ कंदो आहे त इन खे चइबो आहे एंडोसाइटोसिस एक्ज़ोसाइटोसिस जो मतिलबु आहे त जीव घड़ जे अंदरि का शइ आहे को वेस्ट मटीरियल आहे कार्बन डाइऑक्साइड पैदा थी वई या तव्हांजो जेको आहे सो पाणी जो मक़दारु सवायो आहे त उनखे इहे वेसिकल्स पाण में अंदरि खणंदियूं ऐं पोइ अची करे तव्हांजे हिन सेल मेम्ब्रेन सां प्लाज़्मा मेम्ब्रेन सां फ्यूज़ थींदियूं ऐं आहिस्ते उन मां पोइ इहो ॿाहिरि कढी ऐं ख़ारिज करे छॾींदियूं पोइ इहो रतु इन्हनि ख़ारिज थियल मटीरियल्स खे खणी करे ऐं वापसि अची करे जिस्म मां ॿाहिरि ख़ारिज करण में मदद ॾींदो आहे एक्ज़ो जो मतिलबु आहे ॿाहिरि साइटोसिस जो मतिलबु आहे त सेल जो प्रोसेस जंहिंजे ज़रिए उन्हनि शयुनि खे खाई ॿाहिरि उछलाए ॿाहिरि कढी फिटो करणु नंबर ॿियो आहे वेसिकल्स जे बारे में थोरो त असां एक्ज़ोसाइटोसिस में ई पढ़ियोसीं वेसिकल्स आर स्मॉल मेम्ब्रेन बाउंड स्फेरिकल सैक्स which facilitate the metabolism, transport and storage of molecules. ये जेके ॻोथरियूं थियनि थियूं असां हिननि खे चऊं था त इहे मेम्ब्रेन बाउंड हिकिड़ियूं गोल ॻोथरियूं थींदियूं आहिनि हिननि जो कमु हूंदो आहे त मेटाबॉलिज़म में मदद कनि ट्रांसपोर्ट शयुनि जी हिकिड़े पासे खां खणी ॿिए पासे ताईं पहुचाइनि या वरी मालिक्यूल्स खे रखण में पिणु इहे मदद कंदियूं आहिनि मैनी वेसिकल्स आर मेड इन द गोल्जी बॉडी and the endoplasmic reticulum are made from parts of the cell membrane खोड़ सारियूं जेके असांजूं वेसिकल्स आहिनि ॻोथरियूं आहिनि उहे गोल्जी बॉडी जे अंदरि तयारु थींदियूं आहिनि या एंडोप्लाज़मिक रेटिकुलम जे अंदरि तयारु थींदियूं आहिनि जितां इहे प्रोटीन खे खणी करे ऐं ॿिए हंधि पहुचाईंदियूं रहंदियूं आहिनि या वरी सेल मेम्ब्रेन जे हिसनि मंझां पिणु इहे वेसिकल्स तयारु थींदियूं रहंदियूं आहिनि वेसिकल्स कैन बी क्लासिफाइड अकॉर्डिंग टू देयर कंटेंट एंड फंक्शन वेसिकल्स खे तव्हां उन्हनि जे अंदरि कहिड़ी शइ पयल आहे ऐं उन्हनि जो कमु कहिड़ो आहे उनजे बुनियाद ते तव्हां विराए सघो था मिसाल जे तौर ते ट्रांसपोर्ट वेसिकल्स इहे छा कंदा आहिनि जीव घड़ जे अंदरि शयुनि जी ट्रांसपोर्ट करण जे लाइ कमु ईंदियूं आहिनि नंबर थर्ड आहे कार्टिलेज इज़ अ टाइप ऑफ सपोर्टिंग कनेक्टिव टिश्यू कार्टिलेज जेको आहे असांजो सपोर्टिंग कनेक्टिव टिश्यू जो हिकिड़ो क़िस्म आहे जीअं तव्हांजो कनु आहे उनखे तव्हां हथु लाइ ॾिसंदो तव्हांखे नरम हॾे टाइप महसूसु थींदो इहो कार्टिलेज जो ठहियल आहे इट इज़ अ डेंस कनेक्टिव टिश्यू इहो असांजो घाटो कनेक्टिव टिश्यू हूंदो आहे कार्टिलेज हैज़ लिमिटेड ग्राउंड सब्सटेंस एंड कैन रेंज फ्रॉम सेमी सॉलिड टू अ फ्लेक्सिबल मैट्रिक्स कार्टिलेज जे अंदरि ग्राउंड सब्सटेंस जो मक़दारु थोरो हूंदो आहे जॾहिं त बोन जे अंदरि ग्राउंड सब्सटेंस तमामु घणे मक़दार में जमा हूंदो आहे इन जे करे उहो हार्ड हूंदो आहे ऐं हिन में जो इहो ग्राउंड सब्सटेंस घटि आहे तंहिंजे करे हीउ या त सेमी सॉलिड तव्हांखे मिलंदो या वरी फ्लेक्सिबल मैट्रिक्स जे तौर ते तव्हांखे मिलंदो इट लैक्स ब्लड वेज़ल्स रिसीव्स न्यूट्रिएंट्स बाय डिफ्यूजन हिन जे अंदरि ब्लड वेज़ल्स कोन हूंदियूं आहिनि पंहिंजो खाध खुराक हितां जे जीव घड़नि खे डिफ्यूजन जे ज़रिए पई मिलंदी आहे नंबर चौथों इस्तिलाह आहे न्यूक्लियोप्लाज़्म साइटोप्लाज़्म त तव्हां ॿुधो हुयो पर हाणे न्यूक्लियोप्लाज़्म साइटोप्लाज़्म छा हूंदो आहे जीव घड़ जे अंदरि जेको पाणियाठ मौजूदु आहे उनखे चवंदा साइटोप्लाज़्म
त लाज़मी तौर ते न्यूक्लियोप्लाज़्म वेड़ो ई हूंदो जेको न्यूक्लियस जे अंदरि पाणियाठ मौजूदु थिए थो उनखे चइजे थो न्यूक्लियोप्लाज़्म। नंबर 1 हिते ॾिनल आहे, हैरान जो नंबर 1 ते न्यूक्लियोप्लाज़्म जो नालो ई आहे। त यानी न्यूक्लियस जे अंदरि जेको पाणियाठ थिए थो, थिक फ्लूइड थिए थो, उनखे असां न्यूक्लियोप्लाज़्म चऊं था। न्यूक्लियोप्लाज़्म इज़ अ टाइप ऑफ प्रोटोप्लाज़्म। इहो प्रोटोप्लाज़्म जो हिकिड़ो क़िस्म आहे दैट इज़ कंपोज्ड ऑफ थिक फ्लूइड। इहो हिकिड़े घाटे पाणियाठ जो ठहियलु हूंदो आहे एंड कंस्टिट्यूट्स क्रोमेटिन फाइबर्स मेड अप ऑफ DNA and usually found in the nucleus of the eukaryotic cells। इहो असांजो थिक फ्लूइड जेको आहे उन में DNA जा ठहियल जेके क्रोमेटिन फाइबर्स हूंदा आहिनि उहे मौजूदु हूंदा आहिनि। इहो अक्सर करे असांखे यूकेरियोटिक जीव घरड़नि जे मर्कज़ में मिलंदो आहे। दिस फ्लूइड कंटेन्स प्राइमरली वाटर डिज़ॉल्व्ड आयन्स एंड अ कॉम्प्लेक्स मिक्सचर ऑफ मॉलिक्यूल्स। हिन फ्लूइड जे अंदरि न्यूक्लियोप्लाज़्म जे अंदरि तव्हांखे पाणी मिलंदो, डिज़ॉल्व्ड आयन्स मिलंदा ऐं तव्हांखे वरी मॉलिक्यूलनि जी हिकिड़ी पेचीदा मिलावट मिलंदी। Its primary function is to act as a suspension medium for the organelles of the nucleus। हिन जो मुख्य तौर ते कमु छा आहे त तव्हांजे न्यूक्लियस जा जेके ऑर्गेनेल्स आहिनि उन्हनि जे लाइ सस्पेंशन मीडियम तौर ते कमु कंदो आहे। हिकिड़ो पाणियाठ हूंदो आहे जेको उन्हनि खे तरोताज़ा रखंदो आहे, इन्हनि खे कीमियाई अमल करण में हेल्प कंदो आहे। नंबर 5 आहे साइक्लोसिस। Cyclosis is also called as cytoplasmic streaming or protoplasmic streaming। साइक्लोसिस जो मतिलबु आहे साइक्लोप्लाज़्म जी स्ट्रीमिंग कराइण, उनखे गोल फिराइण, प्रोटोप्लाज़्म खे गोल फिराइण। इट इज़ द सर्कुलर मूवमेंट ऑफ साइटोप्लाज़्म विद इन अ सेल इन्फ्लुएंस्ड बाय द साइटोस्केलेटन फोर्सिस। इहो छा थींदो आहे त असांजो जेको साइटोप्लाज़्म आहे उहो सर्कुलर मूवमेंट कंदो आहे अंदरि जीव घड़ जे अंदरि, ऐं इन जो मुख्य सबबु हूंदो आहे त साइटोस्केलेटन जा जेके फोर्सिस आहिनि उहे इन खे गोल फिराईंदा आहिनि पिया। साइटोस्केलेटन वरी छाजो हूंदो आहे पाण ठहियलु, उहे जेके असांजा हिन में जीअं असांजे जिस्म खे सपोर्ट कंदड़ आहे असांजो स्केलेटन, त ईअं वरी जीव घड़ जे अंदरि साइटोस्केलेटन थींदा आहिनि, हिकिड़ा फाइबर्स थींदा आहिनि जेके हुनखे सपोर्ट कंदा आहिनि, खयूं बीठा हूंदा आहिनि। इट एक्सीलरेट्स द मूवमेंट ऑफ मॉलिक्यूल्स एंड ऑर्गेनेल्स थ्रू आउट द सेल। साइक्लोसिस छा कंदो आहे त जीव घड़ जे अंदरि मौजूदु ऑर्गेनेल्स ऐं मॉलिक्यूल्स जी चुरपुर खे तेज़ कंदो आहे। नंबर 6 आहे प्लाज़्मोलाइसिस। प्लाज़्मोलाइसिस तव्हां ॿुधो हूंदो, जीव घड़नि जे बारे में ई आहे। प्लाज़्मोलाइसिस डिफाइंड एज द प्रोसेस ऑफ कॉन्ट्रैक्शन और श्रिंकेज ऑफ द प्रोटोप्लाज्म ऑफ अ प्लांट सेल एंड इज कॉज्ड ड्यू टू द लॉस ऑफ वाटर इन द सेल। प्रोटोप्लाज्म असांजो प्लाज़्मोलाइसिस जो मतिलबु छा आहे? प्लाज़्मोलाइसिस जो मतिलबु आहे त ॿूटनि जो जीव घरड़ो सुकड़जी वञे, उनजो जेको प्रोटोप्लाज़्म आहे उहो श्रिंक थी वञे ऐं जीव घरड़े जो अंदरो जेको पाणी आहे उहो ॿाहिरि निकिरी थो वञे। इन सूरत हाल खे असां चऊं था प्लाज़्मोलाइसिस। छा थींदो आहे जॾहिं तव्हां जीव घरड़े जो प्लांट जो जीव घरड़ो खणी करे हाइपरटोनिक सॉल्यूशन में रखंदा आहियो त असांजो जेको प्लांट जो जीव घरड़ो आहे उन जो पाणी ॿाहिरि निकिरी हाइपरटोनिक सॉल्यूशन में वञी दाख़िल थींदो, ऐं उते जीअं जीअं पाणी प्लांट सेल मां ॿाहिरि निकिरंदो वेंदो त तव्हांजो जेको प्लांट सेल आहे उहो श्रिंक थींदो, सुकड़जंदो वेंदो आहे। ॿियो टर्म आहे असां वटि रिज़ोल्यूशन। In microscopy, the term resolution is used to describe the ability of a microscope to distinguish details of a specimen or sample। माइक्रोस्कोपी जे अंदरि रिज़ोल्यूशन जो टर्म इस्तेमालु थींदो आहे, यानी माइक्रोस्कोप जी उहा ख़ासियत जेका कंहिं बि सैंपल जे अंदरि या तव्हांखे जेको तव्हां स्पेसिमेन रखियो आहे उन जी जेके सन्हियूं नंढियूं नंढियूं डिटेल्स आहिनि, उन जा ऑर्गेनेल्स आहिनि, उन जे विच में फ़र्क़ु करण जी सलाहियत। इन अदर वर्ड्स द मिनिमम डिस्टेंस बिटवीन टू डिस्टिंक्ट पॉइंट्स ऑफ अ स्पेसिमेन वेयर दे कैन स्टिल बी सीन बाय द ऑब्जर्वर और माइक्रोस्कोप कैमरा एज सेपरेट एंटिटीज़। या वरी ॿियनि लफ़्ज़नि में ईअं चई सघूं था त स्पेसिमेन जे ॿिनि पॉइंट्स जे विच में जेको मिनिमम फ़ासिलो आहे उहो असांखे चिटो करे ॾेखारे त असां हुनखे रिज़ोल्यूशन चवंदा आहियूं। रिज़ोल्यूशन छा कंदी आहे? असांखे तस्वीर चिटी करे ॾेखारण में मदद कंदी आहे। ॿ पॉइंट्स हुजनि अंदरि, उन्हनि खे चिटो करे ॾेखारींदी। हिते ॾिसो ही ॿ पॉइंट्स धुंधरियूं आहिनि, उनखे अञा असां वधीक ज़ूम कयोसीं, उनजी अञा रिज़ोल्यूशन वधाइसीं त असांखे हाणे इहे पॉइंट्स जेके आहिनि अलॻि अलॻि नज़र अचनि थियूं, उन्हनि जे विच में मुफ़ासिलो नज़र अचे थो, त इनखे असां चऊं था रिज़ोल्यूशन जो पावर। नंबर 8 इस्तिलाह आहे टिश्यू। Tissue is a group of cells that have similar structure and that function together as a unit। ओजो या टिश्यू जीव घरड़नि जो अहिड़ो ग्रुप हूंदो आहे जंहिंजी बनावट हिकु जहिड़ी हूंदी आहे ऐं उहे पाण में गॾिजी कमु कंदा आहिनि हिकु यूनिट वांगुरु। A non-living material called the intracellular matrix fill the spaces between the cells। हिकिड़ो गैर जानदार मादो हूंदो आहे जंहिंखे चइबो आहे इंट्रासेल्युलर मैट्रिक्स। उहो जीव घरड़नि जे विच में गैपनि खे भरींदो आहे ऐं उन्हनि खे पाण में मिलाईंदो आहे, उन्हनि जो ग्रुप ठाहींदो आहे। दिस में बी अबंडेंट इन सम टिश्यूज़ एंड मिनिमल इन अदर्स। इहो जेको स्पेसिस आहिनि, इहो जेको असांजो इंट्रासेल्युलर मैट्रिक्स आहे उहो खोड़ सारनि टिश्यूज़ में घटि हूंदो आहे, कुझु में वरी वधीक हूंदो आहे।
जानवरनि जा असां ओजा पढ़िया हुआसीं इपिथेलियल टिश्यूज़, नर्वस टिश्यूज़, मसल टिश्यूज़, कनेक्टिव टिश्यूज़ ऐं प्लांट टिश्यूज़ पिणु असां पढ़िया हुआसीं जिन में एपिडर्मल टिश्यूज़ हुयो ऐं तव्हांजो जेको आहे सो ज़ाइलम ऐं फ्लोएम टिश्यूज़ हुया। अहिड़ा ई क़िस्म जा खोड़ सारा पेरेनकाइमा टिश्यूज़ पिणु असां पढ़िया हुआसीं। मैग्निफिकेशन हाणे माइक्रोस्कोपी जे अंदरि हे वरी हिकिड़ो ॿियो टर्म आहे मैग्निफिकेशन। द इनलार्जमेंट ऑफ एन इमेज इज कॉल्ड मैग्निफिकेशन। कंहिं बि इमेज खे वॾो करणु, ज़ूम करण खे असां मैग्निफिकेशन चऊं था। मैग्नीफाई जो लफ़्ज़ आहे वॾो करणु, त उन मां ई वरितल आहे मैग्निफिकेशन। बाय कंबाइनिंग a number of lenses in the correct manner, a microscope can be produced that will yield very high magnification values। जेकॾहिं लेंसिस जो तइदादु हिकिड़े ख़ासि तरीक़े सां रखिजे त तव्हांजी उहा माइक्रोस्कोप जेका आहे तव्हांखे तमामु वॾी मैग्निफिकेशन ॾेई सघे थी। नंबर 10 ऐं आख़िरी इस्तिलाह आहे सिस्टर्न आहे। सिस्टर्ना इहो असांजो सिंगुलर आहे, जमो में चवंदा आहियूं सिस्टर्नाई इज़ अ फ्लैटेंड मेम्ब्रेन वेसिकल फाउंड इन द एंडोप्लाज्मिक रेटिकुलम एंड गोल्जी एपरेटस। गोल्जी एपरेटस में या एंडोप्लाज्मिक रेटिकुलम में हिकिड़ो तव्हांखे फ्लैटेंड हिकिड़ो तव्हांखे खाने नुमा तव्हांखे हिकिड़ी स्ट्रक्चर मिलंदी जंहिंखे असां चवंदा सिस्टर्न आहे। Cisternae are an integral part of the packaging and modification process of proteins occurring in the Golgi body। असांजे गोल्जी बॉडी जे अंदरि जेका प्रोटीन जी सिंथेसिस थींदी आहे, पैकेजिंग थींदी आहे, मॉडिफिकेशन थींदी आहे, उन में अहम किरदारु तव्हांजी सिस्टर्नाई जो हूंदो आहे। इते ई तव्हांजी प्रोटीन जी पैकेजिंग थिए थी, मॉडिफिकेशन थिए थी। इहो गोल्जी बॉडी खां अलावा असांजे एंडोप्लाज्मिक रेटिकुलम में पिणु मौजूदु हूंदो आहे। डेफिनेशन नंबर 10 सिस्टर्नाई सां गॾु असांजो चैप्टर नंबर 4 जो एक्सरसाइज सेक्शन 3 डिफाइन द फॉलोइंग टर्म्स पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़िर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसीं ताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।